जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं तूरी बसर, जेका सिंधियुनि जी फेवरेट डिश आहे। तूरी, उहा बि बसरनि में, जेका ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। तूरी बसर ठाहिण लाइ हिते मां किलो तूरियूं खयूं आहिनि। सनरियूं खणणियूं आहिनि तूरियूं, उन सां जेका भाॼी ठहंदी आहे उहा ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। इन करे कोशिशि कजो त तूरियूं सनियूं हुजनि। उन्हनि खे चङी तरह धोई साफ़ु करिणो आहे। उन खां पोइ तूरियुनि खे असां छिलींदासीं। तूरियुनि खे चङी तरह छिलण खां पोइ असां इन खे नंढनि नंढनि टुकरनि में कटींदासीं। त पहिरियों तूरियूं छिले रहिया आहियूं असां। हिकु हिकु करे तूरी छिले वठंदासीं। तूरियूं कचड़ियूं हूंदियूं आहिनि त उन सां जेका भाॼी ठहंदी आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। ॾिसो, तूरियूं मां छिले रखियूं आहिनि। हाणे इन्हनि खे बिल्कुलु नंढनि नंढनि टुकरनि में कटींदासीं असां। टुकर नंढा हूंदा त चिथण में आसानी थींदी आहे। इन खां पोइ हाणे खणंदासीं हिकु बासण यानी सिपरी खणंदासीं असां हिते। उन में 3-4 चमचा तेल विझंदासीं। तेल गरम थी वेंदो त उन में विझंदासीं 4 बसर सन्ना कटे करे। तूरी बसर आहे त इन्हनि में बसरनि जी क्वांटिटी वधीक थींदी आहे। इन खे असां गुलाबी कंदासीं। बाहि खे मां हिते तेज़ ई रखियो आहे। बसर गुलाबी थी वेंदो त असां इन में विझंदासीं पहिरियों सावा मिर्च। अञा इहो बसर अछो आहे, छाकाणि त इहे बसर जेके आहिनि मां नवां यूज़ कया आहिनि। सो बसर गुलाबी थी वेंदो त उन में 2 सावा मिर्च विझी कुझु सेकेंड अञा भुञंदासीं। उन खां पोइ इन में विझंदासीं टमाटा। थोरो सो घुमाईंदासीं। उन खां पोइ मां 3 टमाटा खया आहिनि, वॾा आहिनि जेके, उन्हनि खे रफली चॉप करे विधो आहे। अगरि नंढा हुजनि त 4 खां 5 टमाटा विझजनि, छाकाणि त तूरियूं जेके आहिनि किलो आहिनि त उन जे हिसाब सां 5 टमाटा विझी करे इन खे मिक्स कंदासीं। गॾो गॾु इन में विझंदासीं लूणु, हैड, हैड खां पोइ इन में विझंदासीं असां ॻाढ़ा मिर्च, धाणा। सभिनी जी क्वांटिटी मां लिखियूं आहिनि। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां हिन में विझंदासीं तूरियूं जेके असां कटे रखियूं हुयूंसीं। त पहिरियों चङी तरह मिक्स करिणो आहे। ॾिसो, हे चङी तरह मसालो मिक्स थी वियो आहे। टमाटा अञा हिन में कचा आहिनि, पर इहे सभु तूरियुनि सां सिझंदा पाण ई। त घणी देरि असांखे हिन खे सिझाइण जी ज़रूरत न आहे। तूरियूं विझी करे असां हिन खे ढके रखंदासीं और सिझाईंदासीं। पोइ त तूरियूं विधियूं आहिनि। हाणे मां हिते बाहि तेज़ ई आहे। हिन खे मिक्स करे वठंदासीं पहिरियों। और मिक्स करण खां पोइ असां इन खे ढके करे सिझाईंदासीं। हाणे ॾिसण में ई लॻे थो, वरी तूरियूं त हेॾियूं आहिनि, सॼी सिपरी भरिजी वई आहे। पर जेॾी महिल भाॼी ठहंदी आहे, बिल्कुलु अधु जी बि अधु तूरियूं वञी बचंदियूं आहिनि। इहे जाम सुसी वेंदी आहे इहा भाॼी। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं। सो मिक्स थी वियो आहे। हाणे इन खे ढके करे सिझाईंदासीं। 5-7 मिंटे जी इंटरवल ते असां इन खे विच विच में घुमाईंदा रहंदासीं। तूरियुनि मां, टमाटनि मां और बसर मां पाणी निकिरंदो। उन ई पाणीअ में इहा भाॼी सिझंदी। इन में एक्स्ट्रा पाणी कुझु बि न विझणो आहे। ईअं मिक्स करिणो आहे। वापसि इन खे ढके करे छॾे ॾियणो आहे। अगरि टाइम तव्हां वटि घटि हुजे त तव्हां इन खे कुकर में बि ठाहे सघंदा आहियो, पर सिपरीअ जी जेका टेस्ट हूंदी आहे उहा ॾाढी बढ़िया हूंदी आहे। असांजियूं नानियूं ॾाॾियूं इहा ई भाॼी जेका आहे सिपरीअ में त ठाहींदियूं हुयूं, पर उनखे वरी चूल्हे ते रखंदियूं और धीमी बाहि ते उनखे सिझाईंदियूं हुयूं। त इहा भाॼी एॾी बढ़िया ठहंदी हुई। त उन ई नमूने असां सिपरीअ में ठाहे रहिया आहियूं। पर जीअं मां ॿुधायो, तव्हांखे टाइम घटि हुजे त तव्हां कुकर में बि ठाहे सघंदा आहियो। सीटियूं हणाए करे पोइ उनजो पाणी सुकायो। भाॼी ठही वेंदी, पर टेस्ट थोरी घटि हूंदी। और हीअ जेको असांजो ट्रेडिशनल तरीक़ो आहे, जंहिंमें बिल्कुलु धीमी बाहि ते असांखे तूरियुनि खे सिझाइणो आहे। ॾिसो, घणनि मसालनि जो बि इस्तेमालु न कयल आहे हिन में।
सिर्फ़ु लूणु, हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। कंटिन्यू हिनखे मिक्स कंदा वेंदासीं। हाणे मां बाहि खे तेज़ करे छॾियो आहे जीअं पाणी जेको आहे सुके, छाकाणि त हिन में तूरियूं हाणे सिजी वियूं आहिनि, त पाणी जीअं जीअं सुकंदो त असां हिनखे चिथींदा वेंदासीं। चिथण सां तूरी जेका आहे मैश थींदी वेंदी और हिन जो कलर बि जेको आहे घाटो थींदो वेंदो। हाणे टमाटे खे और तूरीअ खे असांखे चिथणो आहे। अञा काफ़ी पाणी आहे हिन में, थोरो सो पाणी वरी बचंदो त असां हिनखे वापसि बाहि खे सिम करे छॾींदासीं। हाणे वापसि हिनखे धीमी बाहि ते सिजाईंदासीं त जीअं हिन मां तेल निकिरणु चालू थिए। सो लॻभॻि पाणी हिन मां सुकी वियो आहे, हल्को हल्को आहे। हाणे हिन में असां विझंदासीं धाणा यानी साओ मसालो, मिक्स कंदासीं। किथे लॻे तूरीअ जो टुकर आहे त हुनखे चिथणो आहे या टमाटे जो। ये असांजी बढ़िया सी तूरी बसर तैयार थी विया आहिनि, जेके असां फुल्के सां या खिचड़ीअ सां सर्व करे सघंदा आहियूं। बिल्कुलु गर्मा गर्म तूरी बसर तैयार आहिनि। हल्को हल्को चिथे करे असां हिनखे सर्व कंदासीं। इन भाॼीअ खे जेतिरो चिथबो आहे न ओतिरी इहा भाॼी टेस्टी ठहंदी आहे। त इहा भाॼी ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी, या तव्हां अगरि तूरी बसर ठाहींदा आहियो त कहिड़े नमूने ठाहींदा आहियो उहो बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। सो इहा भाॼी तयारु थी वई आहे, इनखे असां गर्मा गर्म हाणे सर्व कंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव फुल्के सां या साई दाल वारी खिचड़ीअ सां हीअ तूरी बसर जेके आहिनि ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। गॾु पापड़ हुजे त मज़ो अची वञे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। अगरि पसंदि आई हुजेव त लाइक ज़रूरु कजो वीडियो खे और मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त वीडियो तव्हांखे कीअं लॻो। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।